अस्सलाम वालेकुम सभिनी महबूब ॾिसंदड़नि खे मुंहिंजा कुर्ब भरिया सलाम। जंहिं ताईं ही वीडियो पहुती ऐं जेके बि ॾिसंदड़ ॿुधंदड़ आहिनि सभिनी खे सिक भरिया कुर्ब भरिया सलाम। मां आहियां तव्हांजो मेज़बान हाकिम अली बबर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल हाकिम Vlogs-780। जी हा दोस्तो, हीउ जेको नज़ारो आहे सो आहे सावण फ़क़ीर जे मेले ते थींदड़ ॿकरियुनि जी नुमाइश जे दौरान। ऐं हीउ जेको धण ॿकरियूं तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे आहिनि गुल उन्नड़ साहब जूं। सिंध जो हिकिड़ो बहितरीनु शौक़ीन नामियारो शौक़ीन ॿकरियुनि जे हवाले सां बहितरीनु नालो धणी हींअर नंबर खणी आयो आहे, मिले पियो दोस्तनि सां, तव्हांखे ॾेखारियूं था। सिंध जी सकाफ़त माल ऐं माल जा शौक़ीन चौपाल में माल में ॿकरियुनि में जेके ही जिन्स तव्हांजे साम्हूं आहे इहा आहे कामोरी। बहितरीनु ऐं नायाब जिन्स आहे सिंध जी, जेका दुनिया में ॿियो किथे बि मौजूदु न आहे। इन हवाले सां हिननि ॿकरियुनि जो शौक़ु काफ़ी फॉरेनर कंट्रीज़ यानी कि ॿाहिरियनि मुल्कनि में जंहिंमें ईरान दुबई वग़ैरह अची था वञनि, उते बि हिननि जो शौक़ु आहे। माशाल्लाह ब्रीडर चेक कयो सान ॿकरियुनि जो स्क्रीन ते माशाल्लाह। ऐं तमामु दोस्तनि खे अर्ज़ु आहे जिन्हनि चैनल सब्सक्राइब नाहे कयो उहो असांजो चैनल सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बहितरीनु हिकिड़ो लाइक ऐं कमेंट तव्हां खां पुॼी सघे, महिरबानी। माशाल्लाह बहितरीनु धण आहे, बहितरीनु। ऐं फस्ट नंबर आयो आहे हींअर नुमाइश में सावण फ़क़ीर में। ब्रीडर त माशाल्लाह तमामु लाजवाब, माशाल्लाह तमामु लाजवाब, माशाल्लाह। तो अहिड़ी ॿियनि वीडियोज़ जे लाइ बि ॾिसंदा रहो मुंहिंजो यूट्यूब चैनल हाकिम Vlogs-780।